Four containers of equal volume are filled as follows. Number one, 2.0 in a 2 gram of hydrogen gas at 0 degrees centigrade, 1 gram of hydrogen gas at 273 degrees centigrade, 24 gram of oxygen O2 at 0 degrees centigrade, 16 gram of CH4 methane at 273 degrees centigrade. हाणे चार अलग अलग गैसेस आहिनि पर वॉल्यूम चइनी जो इक्वल आहे. 4 कंटेनर्स ऑफ इक्वल वॉल्यूम. हाणे वॉल्यूम जेको बि खणूं टिनी जे लाइ पंहिंजी मर्ज़ी आहे, पर जेको हिन लाइ खणिबो साॻियो सभिनी जे लाइ इस्तेमालु थींदो. वॉल्यूम सपोज़ था करे वठूं हिते पाण 1 dm3, इन सां आसानी थींदी कैलकुलेशन में. ऐं चइनी जो अलॻि अलॻि प्रेशर फाइंड कबो, उन खां पोइ ख़बर पवंदी विच कंटेनर इज़ एट ग्रेटेस्ट प्रेशर ऐं विच कंटेनर इज़ एट लोवेस्ट प्रेशर. चइनी जा प्रेशर फाइंड कबा ऐं पोइ भेटाए ॾिसबो त कंहिंजो सभ खां वधीक आहे ऐं कंहिंजो प्रेशर सभ खां घटि आहे. हाणे वॉल्यूम असां हिते खणूं था पंहिंजे आसानी जे लाइ 1 dm3. हाणे टेम्परेचर हिकु दफ़ो, वॉल्यूम फाइंड करिणो उहो बि हिकु दफ़ो अची वियो. ऐं वॉल्यूम 1 dm3 कांस्टेंट आहे, सभिनी जो साॻियो खणिबो. प्रेशर फाइंड करिणो आहे, कंहिंजो प्रेशर वधीक आहे कंहिंजो घटि आहे. त जंहिंमें प्रेशर वॉल्यूम हिकु दफ़ो अचनि उन में PV = nRT. इन करे बहितर हिन जा मोल ठाहे रखूं. हाणे मोल्स इज़ इक्वल टू नंबर ऑफ मोल्स n 2/2. इहो आहे गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास बि 2 ऐं हाइड्रोजन जो मॉलिकुलर मास जेके ग्राम में लिखूं त मोलर मास इहो बि 2 आहे. इहो ठहे पियो 1 मोल. टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड, पर सेंटीग्रेड इस्तेमालु न कंदा आहियूं पाण, लिखूं था 273 केल्विन. हाणे प्रेशर फाइंड करिणो आहे, चइनी जा प्रेशर फाइंड करणा आहिनि. हाणे वॉल्यूम टेम्परेचर प्रेशर यानी PV nRT, त R जो वैल्यू लिखी था छॾियूं 0.0821 एटमॉस्फेयर क्यूबिक डेसीमीटर पर केल्विन पर मोल. हाणे PV = nRT. असांखे प्रेशर फाइंड करिणो आहे. दिस इज़ इक्वल टू nRT/V. प्रेशर इज़ इक्वल टू N1 इंटू 0.0821 इंटू टेम्परेचर 273. वॉल्यूम दिस डिवाइडेड बाय 1 सां डिवाइड करण जी ज़रूरत कोन्हे. हिन R जे वैल्यू खे 0.0821 इंटू 273 कयूं त इहो जवाबु ईंदो आहे 22.4. इन खे जेकर यादि रखूं त MCQs में खोड़ सारा प्रॉब्लम सॉल्व करण में मदद कंदी असां. 0.0821 इंटू 273 त जवाबु अची वेंदो 22.4. अची वेंदो 22.4. हाणे असां त प्रेशर त फाइंड कयूं, यूनिट लिखंदासीं एटमॉस्फेयर. हिकिड़ो प्रेशर ते नंबर 2, 1 ग्राम ऑफ हाइड्रोजन. वॉल्यूम सेम खणो आहे, कंटेनर्स हैव इक्वल वॉल्यूम. पहले लिखो ना वॉल्यूम 1 dm3. हिन जा नंबर ऑफ मोल जेकर लिखूं n इज़ इक्वल टू 1/2 गिवन मास अपॉन मोलर मास 0.5 मोल. टेम्परेचर 273 सेंटीग्रेड. इन जो ध्यानु रखिबो करे ॿार 273 ॾिसी सम्झंदो आहे इहो स्टैंडर्ड टेम्परेचर आहे ऐं उनखे इस्तेमालु करे वठंदो आहे केल्विन सम्झी. पर हिन में वरी 273 प्लस कबो, हीअ थींदो 546 केल्विन डबल थी. प्रेशर फाइंड करिणो आहे. R जो वैल्यू लिखूं था खणे 0.0821 एटमॉस्फेयर क्यूबिक डेसीमीटर पर मोल पर केल्विन. हाणे PV = nRT. सेम प्रेशर फाइंड करूँ तो P = nRT/V. प्रेशर = N, हाँ थी तो 0.5, R 0.0821 इंटू 546 डिवाइडेड बाय 1. 1 सां डिवाइड करूँ ॻाल्हि साॻी थींदी. ही मोल हाफ थी वियो, जेकर प्रेशर हाफ थियणु खपे, पर छो त टेम्परेचर डबल थी वियो आहे. पहिरियां कयोसीं पाण 273 केल्विन, हाणे 273 + 273 डबल कयो अथऊं. 273 + 273
टेम्परेचर डबल थियो ऐं वॉल्यूम सेम रहियो त प्रेशर डबल थी वेंदो। हाणे 0.5 हाफ मोल आहे, इन जो प्रेशर मोल हाफ थियो, टेम्परेचर डबल थियो त हाफ खे डबल करे वरी 1 जे बराबरि खणी ईंदो। सो प्रेशर इज इक्वल टू 0, हिन खे मल्टीप्लाई कयो 0.5.0821 इंटू 546, इहो जवाबु अची वेंदो 22.4 एटमॉस्फेयर। प्रेशर था फाइंड कयूं, यूनिट एटमॉस्फेयर लिखो, बी जो आंसर इहो आहे। ओके, नंबर 3, 24 ग्राम ऑफ ऑक्सीजन गैस एट 0 डिग्री सेंटीग्रेड, वॉल्यूम चइनी जो सेम खणणो आहे। पहिरियां फाइंड कयासीं, जीअं वॉल्यूम वठूं पिया 1, हिन जो वॉल्यूम खणंदासीं सेम, सो वॉल्यूम इज इक्वल टू 1 dm क्यूब, टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड पर प्लस 273 कयूं, 273 केल्विन। प्रेशर फाइंड करणो है, नंबर ऑफ मोल्स n आहे 24/32, गिवन मास अपॉन मोलर मास, गिवन मास है 24 ऐं ऑक्सीजन जो एटॉमिक मास है 16, पर हिते O2 आहे त डबल वठिबो 32, 24/32, ये मोल अची वेंदो 0.75 मोल। आर जो वैल्यू कांस्टेंट है 0.0821 एटमॉस्फेयर क्यूबिक डेसीमीटर पर मोल पर केल्विन। हाणे साॻियो फार्मूला इस्तेमाल कंदे PV इज इक्वल टू nRT। प्रेशर फाइंड करणो आहे त nRT V खे हेॾां खणी अचूं डिवाइड करेसि, n 0.75, R 0.0821 इंटू टेम्परेचर 273, this pressure will be equal to वॉल्यूम I1 हिते रखूं, हाणे हिन सभिनी खे मल्टीप्लाई कयूं, जवाब थो अची वञे 16.8 एटमॉस्फेयर। हाणे इहो थियो नंबर 4 जो प्रेशर। प्रेशर ऑफ कंटेनर 3 एंड नंबर 4 हेठां 16 ग्राम ऑफ CH4 at 273 डिग्री सेंटीग्रेड, वॉल्यूम सेम खणबो 1 dm क्यूब, जो 4 कंटेनर्स ऑफ इक्वल वॉल्यूम, टेम्परेचर 273 प्लस 273 तो सेंटीग्रेड है, इनके केल्विन में बदलायूं, ये 546 डबल थियो। नंबर ऑफ मोल्स लिखूं, हिन जो मोलर मास 16 है, गिवन मास भी 16 है, तो गिवन मास अपॉन मोलर मास साॻियो 16/16 1 मोल। प्रेशर फाइंड करणो है, आर जो वॉल्यूम टेम्परेचर प्रेशर एक दफ़ो अचनि तो PV nRT इस्तेमाल थींदी, आर जो वैल्यू 0.0821 एटमॉस्फेयर क्यूबिक डेसीमीटर मोल इनवर्स एंड केल्विन इनवर्स। हाँ PV इज इक्वल टू nRT, साॻियो फार्मूला। प्रेशर फाइंड था कयूं तो थींदो nRT अपॉन V, and this pressure is equal to N, this is 1 into R 0.0821 into temperature 546 divided by वॉल्यूम है 1। हाणे इन सभिनी खे जेकर मल्टीप्लाई कयूं, हिते 273 हुजे तो जवाब अचणु खपे 22.4, पर हिते 273 जो डबल आहे तो जवाब भी डबल थी वेंदो, जवाब अची वेंदो 44.8 एटमॉस्फेयर। हाणे असल फाइंड करणो आहे कि विच कंटेनर्स एट ग्रेटेस्ट प्रेशर एंड विच कंटेनर्स एट लोएस्ट प्रेशर। 1 जो प्रेशर हुयो 22.4, 2 जो 22.4, भाई सेम हुआ। 3 जो प्रेशर घट है 16.8 ऐं 4 जो प्रेशर है 44। लिखना से 3 कंटेनर नंबर 3 is at lowest pressure and number 4 is at greatest pressure.
greatest pressure. Answer, youths.